सदर आसिफ अली ज़रदारी पारां विचोभर में चिप ताणते गणतीअ जे सार विचोभर जी सूरत-हाल बेकाबू थी सघे थी। लखे मासूम जाननि खे ख़तरो आहे। समूरी धुरियूं सबर जो मुज़ाहिरो कनि। सदर आसिफ अली ज़रदारी पारां धुरियुनि खे अमन जो रस्तो ऐं सिफ़ारतकारी ते अमल करण ते ज़ोर। चयाईं विचोभर में अमन इस्तेकाम लाइ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। आलमी बिरादरी बहरान जे ख़ात्मे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। ख़ित्ते में इस्तेकाम ऐं अवाम जी भलाई लाइ आलमी कोशिशूं अणितर आहिनि। अमेरिकी हमलनि खां पोइ ईरान जी पार्लियामेंट आबनाई हुरमस बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। आबनाई हुरमस जी बंदिश सां आलमी मार्केट में तेल अघनि में वॾे पैमाने ते वाधि थी सघे थी, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ मुल्कनि में तेल महांगो थियण जो ख़दशो। अमरीका पारां ईरान जो एटमी प्रोग्राम तबाह करण जी दावा। अमरीका ऑपरेशन मिड नाइट हैमर जा तफ़सील जारी करे छॾिया। ईरान जो एटमी प्रोग्राम तबाह करे छॾियो आहे। अमेरिकी बचाव वारे वज़ीर, एयर चीफ, अमेरिकी जनरल ऐं अमेरिकी डिफेंस सेक्रेटरी जी मीडिया ब्रीफिंग। अमेरिकी बचाव वारे वज़ीर चयो त दुनिया खे अमरीका जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। सदर ट्रम्प केतिरा ई भेरा चयो आहे त ईरान एटमी हथियार हासिल नथो करे सघे। अमेरिकी एयर चीफ चवंदा आहे त ऑपरेशन खे मिड नाइट हैमर जो नालो ॾिनो आहे। ईरान जी भरपूर मज़ाहिमत खे चिबाड़े छॾियो आहे। ईरान हमलो कयो त गुज़िरियल राति खां वधीक सख़्त जवाब ॾींदासीं। ईरानी रेडार अमेरिकी जहाज़नि खे पकड़ण में नाकाम रहिया। अमेरिकी जनरल जो चङो हो त मिशन में 125 खां वधीक जहाज़नि हिसो वरितो। ईरान जे टिनी एटमी थाकनि खे शदीद नुक़सान पहुतो आहे। जनरल कुरेला जी सरबराही में ऑपरेशन कयो। ऑपरेशन में टोमाहाक मिसाइल इस्तेमालु कया विया। खित्ते में मौजूदा सूरत हाल ते वज़ीर आज़म क़ौमी सलामती कमेटी जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। सरियनि मूजिबि इजलास में ईरान, इसराइल, अमरीका तकरार बाबति सलाह मशवरा कया वेंदा। इजलास में नाइब वज़ीर आज़म, बचाव वारो वज़ीर, नाणे वारो वज़ीर ऐं ॿिया शिरकत कंदा। इजलास में फ़ौजी ऐं सिविल क़यादत बि शिरकत कंदी। फील्ड मार्शल आज़मनी शिरकत कंदड़नि खे अमरीका जे दौरे बाबति एतमाद में वठंदो। ईरान इसराइली अमरीका सां ॾिघे अरसे ताईं जंग विढ़ण जो ऐलान करे छॾियो। 15 जून ते ओमान में अमरीका सां ॻाल्हियूं तइ थियल हुयूं। 13 जून ते इसराइल ईरान ते हमलो कयो। इसराइल हमले में शहरी आबादी ऐं असांजे कमांडर्स खे शहीद कयो पियो। इसराइल NPT जे कंहिं बि मुआहिदे ते सही कंदड़नि मां नाहे। पाकिस्तान में ईरान जे सफ़ीर रज़ा अमीर मखदूम जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं अमेरिकी कुझु इदारनि रिपोर्ट ॾिनी त ईरान जो एटमी प्रोग्राम पुरअमन मक़सदनि लाइ आहे। असांजो सुप्रीम लीडर चई चुको आहे त असांजो एटमी प्रोग्राम पुरअमन आहे। अमेरिकी सदर ट्रम्प जे जनरल आसिम सां मुलाक़ात ॿिनि मुल्कनि जो अंदरूनी मामिलो आहे। अमेरिकी सदर खे अमन जो नोबेल इनाम ॾियणु हिकु अजीब वाक़ियो हूंदो। अहिड़े शख़्स खे नोबेल इनाम मिले थो त ॾुहारियुनि खे छा ॾिनो वेंदो। असां ॾिघे अरसे ताईं पंहिंजे वसीलनि आहर जंग विढ़ण लाइ तयारु आहियूं। अमरीका ईरान खे टिनि एटमी ताक़तनि ते हमले जो अख़बार इतलाह ॾिनो हो। ईरानी मीडिया दावा कई आहे त ईरान खे इतलाह ॾियण बाद यूरेनियम जा ज़ख़ीरा नामालूम हंधि मुंतक़िल कया विया। ईरानी सियासी शख़्सियत ॿुधाए त वॉशिंगटन ॻुझे नमूने पहिरियां ई ॿुधायो हो त रुॻो टिनि एटमी ताक़तनि ते हमलो कयो वेंदो। ईरानी अमेरिकी इख़्तियारनि तबसरे खां इनकार करे छॾियो। कश्मीर अवाम केतिरनि ई ॾहाकनि खां ज़ुल्म खे मोड़े रहियो आहे। कश्मीर में इंसानी हक़नि जी मुसलसल भनकड़ी कई पई वञे। कश्मीर मसइले ते गॾियल क़ौमुनि जा ठहराव मौजूदु आहिनि। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे क़रारदादनि मुआसिब हल थियणु घुरिजे। OIC में वालेरल कश्मीर राब्ता ग्रुप जे इजलास खे पढ़ी वज़ीर साख़दार जो ख़िताब। चयाईं पाकिस्तान पहलगाम वाक़े जी शफ़ाफ़ आलमी जांच जी आश कई। भारत जांच बदिरां अगराई जो रस्तो इख़्तियार कयो। भारत पाकिस्तान जी शहरी आबादी खे निशानो बणायो।
वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ईरानी सदर विच में टेलीफोन ते राब्तो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारा ईरान ते अमेरिकी हमले की सख्त मज़म्मत। वज़ीर-ए-आज़म कीमती जाने जे ज़ाया थियण ते ताज़ियत ऐं ज़ख़्मी जी सिहतयाबी लाइ दुआ कई। वज़ीर-ए-आज़म पारा ईरानी अवाम ऐं हुकूमत सां बदीअ जो इज़हार। वज़ीर-ए-आज़म पारा अमन लाइ फौरी तौर कालीन ऐं सिफ़ारतकारी जी ज़रूरत ते ज़ोर। वज़ीर-ए-आज़म जो चमहो त ॻाल्हियूं अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहिनि। ईरानी सदर वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जा थोरा मञिया। ईरान जे फर्दो एटमी साइट जे नुक़सान जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। इन इम्कान खे रद्द नथो करे सघिजे त फर्दो एटमी थाक खे घणो नुक़सान पहुतो आहे। आलमी एटमी तवानाई जे सरबराह राफेल ग्रोसी जूं अमेरिकी मीडिया सां ॻाल्हियूं। चवे त उमीद आहे त फर्दो ऐं ॿिनि ईरानी एटमी थाकनि जे जाइज़े जो जल्द मौक़ो मिलंदो। ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा। मलेशिया इलाइक़नि में ज़िलज़िले जी शिदत वेॾाई 8 रिकॉर्ड। मली जे उत्तर में 5 किलोमीटर फ़ासिले ते हो। ज़िलज़िले जी गहराई ज़मीन अंदरि 10 किलोमीटर हुई। ज़िलज़िले सबबि माण्हुनि में ख़ौफ़ करण खां ॿाहिरि निकिरी आया।